वजीर आजम शहबाज शरीफ अफगानिस्तान का दहशत गर्दन खिलाफ कार्रवाई जो मुतालबे संदर चवणा है अफगान धरती दहशत गर्दी लाइ इस्तेमाल थी रही है। अफगान हुकूमत के दहशत गर्द कार्रवाई करण घुर्जे। मसलन जे हल लाइ अफगान उबूरी हुकूमत के नतीजा ॾींदड़ ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। क़ौमनि जी सलामती काउंसिल जे ठाराउनि ते अमल यकीनी बणाइणो आहे। शंघाई सहकारी तंज़ीम इजलास में शिरकत फख्र जोगी ॻाल्हि आहे। SCO जी चेयरमैन तौर कासान अहम किरदार अदा कयो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त थर जे कोयले पाकिस्तान जी क़िस्मत तब्दील करे छॾी आहे। थर कोल मां 2 मिलियन टन खां वधीक किलो कढियो वियो आहे। कंहिं ॿिए सूबे में कोयले जी एॾी वॾी खोटाई जो कमु न थियो आहे। सिंध सरकार ते तनक़ीद कंदड़नि खे थर अची तरक़ी ॾिसणु घुर्जे। थर में टेक्निक एजुकेशन शुरू कई ऐं यूनिवर्सिटी बि क़ाइमु कई पई वञे। थर में डैमेज दावत सां इलाइक़े वासियुनि खे तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। नंगर पार्कर में 4 अरब रुपयनि खां वधीक फसल जी पैदावार थी आहे। वफ़ाक़ी काबीना बिजली जे बुनियादी अघनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾई छॾी। वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन समरी ज़रिए बिजली जे बुनियादी अघनि में मंज़ूरी ॾिनी। नेपरा जी मंज़ूरी खां हुकूमत बिजली जे बुनियादी अघ में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी कंदे IMF जे शर्त तहत वफ़ाक़ी सरकार खे 10 जुलाई ताईं बुनियादी अघनि में इज़ाफ़ो करणो पवंदो। सुप्रीम कोर्ट तरफा इलेक्शन ट्रिब्यूनल्स केस ॿुधणी दौरान लार्जर बेंच में चीफ जस्टिस काज़ी फैज़ ईसा जी शमूलियत ते तहरीर साहब जा एतराज़ रद्द। चीफ जस्टिस काज़ी फैज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हाणे घणो थी वियो आहे, मामलो हाणे पाकिस्तान बार काउंसिल मोकिलींदासीं। सावंद सुंदराणी तकरार जो निबेरो खानगढ़ में थी रहियो आहे। गोहर महर जी सरपंची है तकरार जे निबेरे लाइ इंतजाम मुकम्मल। सिक्योरिटी निहायत सख्त। वॾे अंग में अहलकार मुक़र्रर। सिंध सरकार तरफा प्रीमियर नंबर प्लेट जारी करण लाइ मखसूस ऑफिसुनि करण जो फैसलो। अवाम खे घर वेठे नंबर प्लेटनि जी फराहमी जो निज़ाम मुतारिफ़ ऐलान। शर्जील इनाम महमूद जो चवणु आहे त नंबर प्लेटूं जारी करण जो पहिरियों मरहलो रहियो। अवाम भरपूर मोट ॾिनी आहे। प्रीमियम नंबर प्लेटनि जी नीलामी जो मरहलो बि जल्द शुरू कयो वेंदो। बर्तानिया में आम चूंडुनि लाइ वोटिंग थी रही है। वोटिंग पाकिस्तानी वक्त मूजिब रात 2 वॻे ताईं जारी रहंदी। अक्सर कंहिं बि सियासी पार्टी खे 326 सीटूं हासिल करणियूं पवंदियूं। कंदकोट में 2 पुलिस एहलकारनि जी शहादत खां पुलिस जो धाड़नि खिलाफ ऑपरेशन। फायरिंग दौरान हिकु औरत मारिजी वई। थाणे जी पुलिस पारां बदनाम ॾोहारी अमदू भियो ऐं भया गैंग खिलाफ दौरानी महर जे ककड़ो। ॾोहारियुनि जा केतिरा ई थाक तबाह। पुलिस तरफ़ां 3 धाड़ेलनि खे ज़ख़्मी करण जी। कोड़ा भरसां पुराणे तकरार में हिकु ॼणो क़त्ल। हथियारबंद नौजवान अमजद लंजवाणी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। फिरोजपुर में 3 हिंदू नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ 7 ॾींहं बि शटरबंद हड़ताल। चवणो आहे त पुलिस 3 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ के बि कोशिशूं न कयूं आहिनि। गढ़ी हसन में बहराम खोसे जी बाज़ियाबी लाइ शहर में बंद हड़ताल। शहरी इतिहाद जे सट एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो। अॻु चवणो आहे त मुग़वी जी बाज़ियाबी ताईं कारोबार बंद ऐं एहतजाज जारी रहंदो। कोटड़ी भरसां ट्रक ऐं मोटरसाइकिल में 2 नींगर फोत। नेशनल हाईवे ते हादसे में जवाद ऐं अफनान दमदणी हवाले। चैंपियन ट्रॉफी में पाकिस्तानी भारत जो मुक़ाबलो 1 मार्च ते थींदो। सिक्योरिटी ते भारतीय टीम समूरियूं मैचूं क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में खेॾंदी।
पीसीबी चेयरमैन मोहसिन सेंट्रल कॉन्ट्रैक्ट सिलेक्शन कमेटी जे पोस्टमार्टम जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सेंट्रैक्ट सिलेक्शन कमेटी जो पोस्टमार्टम ज़रूर थींदो। बाबर आज़म जी कप्तानी बाबति को फ़ैसिलो न थियो आहे। तकड़ में फ़ैसिला टीम लाइ नुक़सानकार हूंदा आहिनि।